नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठारू शाह खां ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान पब्लिक राइट्स पार्टी जे सरबराह सरदार निहाल खान बालादी जे हुकुम ते पार्टी अॻुवान सफ़दर उमरानी मंज़ूर बालादी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में ॻोठ ख़ैर मोहम्मद बालादी में बुनियादी सहूलतूं, इस्पतालूं, गैस, डेरे सिस्टम, पक्का रस्ता, स्कूल जी ज़बू हाल बिल्डिंग जो तइमीरी कम न थियण समेत ॻोठ में ॿिनि सहूलतूं न हुजण ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते अॻुवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां पंहिंजे क़ाइद पाकिस्तान पब्लिक राइट पार्टी जे सरबराह सरदार निहाल खान बालादी जे हुकुम ते ॻोठ ख़ैर मोहम्मद बालादी में बुनियादी सहूलतूं न हुजण ऐं ॻोठ में क़ाइम प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग जो तइमीराती कम न थियण करे एहतजाज मुज़ाहिरो कयो। हिननि चयो त फौरी तौर ते ॻोठ ख़ैर मोहम्मद बालादी जा समूरा बुनियादी मसइला फौरी तौर ते हल कया वञनि, न त पूरे मुल्क में एहतजाज तहरीक हलाई वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।